नाज़रीन ते ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदा आहियूं त नए माली साल जे बजट 10 जून ते पेश थींदी। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। वज़ीर आज़म जून ते वफ़ाक़ी बजट पेश करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी बजट 10 जून ते सेनेट ॾांहुं उमारी वेंदी। नाणे वारी वज़ारत बजट पेश करण जो नोटिफिकेशन पिणु जारी करे छॾियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा रहूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा रहूं त नए माली साल जी बजट 10 जून ते पेश थींदी। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। वज़ीर आज़म 10 जून ते वफ़ाक़ी बजट पेश करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी बजट 10 जून ते सेनेट ॾांहुं उमारी वेंदी। नाणे वारी वज़ारत बजट पेश करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा रहूं। इहा अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा रहूं त नए माली साल जी बजट 10 जून ते पेश थींदी। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। वज़ीर आज़म 10 जून ते वफ़ाक़ी बजट पेश करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी बजट 10 जून ते सेनेट ॾांहुं उमारी वेंदी। नाणे वारी वज़ारत बजट पेश करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे।